मातली का रिपोर्ट शेयर कंदा आलू चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मातली हाजी रिजवान अहमद काइम खानी के ख़ास अहकामात म्यूनसिपल जो सैनिटरी अमलो रोज़ानी के बुनियाद ते शहर के हर इलाइक़े में सफ़ाई सुथराई जा कम जारी रखी रहियो आहे। अमलो सुबह सवेर खां शाम देर ताईं रोडन बाज़ारन मॉलन में ऐं नालन जे सफ़ाई में मसरूफ़ आहिनि जिएं शहर में सफ़ाई जो बेहतर माहौल बरक़रार रहे। स्वीपरन जी कमी हुजण बावजूद भी सफ़ाई जो कम तसलसल से जारी है छो त मातली तालुके में आबादी में पुर वाज़े इज़ाफ़ो थियो आहे जंहिं सबब ज़िम्मेवारियूं भी वधी वयूं आहिनि। उन हूंदे भी चेयरमैन हाजी रिजवान अहमद काइम खानी इंतज़ामिया सफ़ाई के पहिरीं तरजीह ॾेई रहिया आहिनि ऐं अमले जी निगरानी रोज़ानी बुनियाद ते कई पई वञे। चेयरमैन चयो आहे त शहरनि खे साफ़ ऐं सेहतमंद माहौल फराहम करण लाइ असांजो फ़र्ज़ु आहे जॾहिं त आवाम खे अपील आहे त सफ़ाई में मुकमल ताउन कनि ऐं किचिरो मुक़ररु हंधनि ते ई उछलीनि छो त साफ़ मातली सभिनी जी सुञाणप आहे। कंहिं बि क़िस्म जी सफ़ाई सां लाॻापियल शिकायत या तजवीज़ लाइ शहरनि खे गुज़ारिश आहे त म्यूनसिपल कमेटी मातली जे ॾिनल नंबरनि ते राब्तो कनि जीअं फौरी कार्रवाई करे सघिजे। प्रेम नोनी हेड जमादार 0300343258। साबिर अली चीफ सैनिटरी इंस्पेक्टर 030033111502।